अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, पाकिस्तान जे गादी वारे हंधि इस्लामाबाद में सियासी पार्टियुनि पारां लॻल धरणनि खे 3 ॾींहं गुज़री वञण खां पोइ तहरीक इंसाफ़ पारां जिते सिविल नाफ़रमानी जी तहरीक जो ऐलान कयो वियो आहे त उते पिणु असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियण जी ॻाल्हि बि कई वई आहे। जॾहिं त अवामी तहरीक जे सरबराह जो चवणु आहे त धरणा हाणे इस्लामाबाद ताईं न पर सॼे मुल्क ताईं थींदा। जमहूरी अमल जूं जेके हामी धुरियूं आहिनि उहे पंहिंजी कोशिशूं करे रहियूं आहिनि त सियासी पार्टियुनि ऐं हुकूमत विच में जेका छिकताइण वारी सूरत हाल आहे उन जो को सॉल्यूशन साम्हूं अची सघे, पर हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उहा का बहितरी तरफ़ वेंदे नथी नज़र अचे। आख़िर हिन मसइले जो छा हल निकिरंदो, जेके प्रोग्राम में असां मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में जिन महिमाननि असांखे जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नून जे अॻवान ज़ैन अंसारी सां, वरी महिरबानी वांजी मां प्रोग्राम में आहियां। असांजा ॿिया महिमान आहिनि जमात इस्लामी अॻवान असदुल्ला भुट्टो साहब, वरी महिरबानी भुट्टो साहब मां तव्हां टाइम ॾिनो असांखे। ज़ैन साहब, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि केतिरनि ॾींहंनि खां हुयो त 14 अगस्त ते जेके आहिनि से इनकलाब मार्च ऐं आज़ादी मार्च आख़िर उहे इस्लामाबाद ताईं पहुता, 3 ॾींहंनि खां धरणो हणी वेठल आहिनि। जेतिरे माण्हुनि जे वॾे मेड़ जी 10 लख माण्हुनि जे मेड़ जी जेका ॻाल्हि कई पई वई, तोड़े जो ओतिरा माण्हू साम्हूं न अची सघिया आहिनि, या केतिरा ई माण्हू जेके आहिनि से मुख़्तलिफ़ सबबनि जे करे वापसि वञण जी बि ॻाल्हियूं हलनि थियूं। पर हिकिड़ी ऐसा बि जंग जेका माण्हुनि में आहे त कुझु थियण वारो आहे या कुझु करण जे लाइ, जेका तब्दीली आणण जे लाइ, इनकलाब आणण जे लाइ जेके माण्हू कशाला कटे जेके इस्लामाबाद ताईं पहुता, तव्हां सम्झो था त छा थी सघे थो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी मसइलो इहो आहे त हिननि न सचाई आहे, न का हिननि खां ईमानदारी आहे। हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त असां हिननि खे रस्ता ॾियो, कंटेनर हटायो, असां हटायासीं। हिननि लिखी ॾिनो त दरख़्वास्त डिप्टी कमिश्नर खे त असांखे हीअ जॻह ॾियो, असां हिते वेहंदासीं ऐं असांखे हीअ जेके शर्त आहिनि क़बूल आहिनि त असां रेड ज़ोन में बि न वेंदासीं, हिन वेंदासीं फलाण। पहिरीं बि असांखे महीनो रहंदासीं त 2 महीना बि रही सघूं था। हाँ तव्हां कल्ह हुनजे इमरान ख़ान साहब जी तव्हां तक़रीर ॿुधी चए, मैं बॉलर हूँ और मैं इंतज़ार नहीं कर सकता, चौधरी निसार आप हमारे पास आ जाए। ही जेको डुगडगी था कनि, हुनजा माण्हू हिननि वटि कोन्हनि खे हक़ीक़त पुछो। अच्छा, ख़ान साहब खे त ईअं लॻो पियो त ॼण इस्लामाबाद पहुचंदो ऐं फौरी तौर कुझु न कुझु नतीजो साम्हूं ईंदो, पर हुनखे बिल्कुलु शिकस्त थी वियो आहे, मायूस थी विया आहिनि। बाक़ी हाणे हुनजा के माण्हू त हलिया था वञनि, वञी इंजॉय करे घुमण फिरण, जीअं पिकनिक जो सिलसिलो आहे। तव्हां ॾिसो 11-12 बजे त को माण्हू ई कोन हूंदो आहे। वरी हे जो टाइम थो ॾिए त 7 बजे अचो, पोइ डुगडुगी वॼे थी, डुगडुगी वॼे त पोइ कुझु माण्हू गॾु था थियनि। ऐं इहो को आज़ादी वठणु, छा खां ख़ुदि आज़ादी वठनि। ऐं जेको हिन ऐलान कयो आहे त सिविल नाफ़रमानी जो न टैक्स ॾियो न छा ॾियो थियो, इहो त करे कंहिं मुल्क पंहिंजे मुल्क में थींदो न। हा, हिते जीअं अंग्रेज़ हुया, अंग्रेज़ असांजे मथां हिन मुल्क मथां हावी हुया, उन्हनि कब्ज़ो कयो, पोइ बि गांधीअ वारनि जेका उहा बि हलियाई तहरीक, उहा बि उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो चयो त अंग्रेज़नि जूं ठहियल शयूं न वठो। उहो सम्झनि पिया त स्टेट असांजी स्टेट ख़तमु थी वेंदी। हीअ माण्हुनि खे सियासत जी ख़बर ई कान्हे। हिन स्टेट ऐं गवर्नमेंट जो फ़र्क़ु कोन थो नज़र अचे, स्टेट छा आहे, गवर्नमेंट छा आहे। ही माण्हुनि खे बेवकूफ़ कनि था। पर ज़ैन साहब, हिकिड़ो प्रेशर वारी सूरत हाल त आहे न, उन खां इनकार कोन्हे, प्रेशर सच ॿुधायो त असांजे मथां इहो प्रेशर कोन्हे त वेठा आहिनि त भले वेठा रहनि, ऐं वेठा बि कोन्हनि खे। असांखे इहो अफ़सोस थो थिए त जेकर ही रेड ज़ोन में अचनि था, रेड ज़ोन में हले केतिरियूं मुल्कनि जा एम्बेसडर आहिनि, एम्बेसीज़ आहिनि, सुप्रीम कोर्ट आहे, हसास इदारनि जूं ऑफिसूं आहिनि। हिकिड़ो सिस्टम आहे तंहिंखे रेड ज़ोन कयो थो वञे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं ही उते अचनि था त लाज़मन गवर्नमेंट जीअं चयो आहे त असां हुनखे पहिरीं आंसू गैस हलाईंदासीं, पोइ रबड़ जूं गोलियूं हलंदासीं, को सिस्टम थींदो। त मां असांखे सिर्फ़ु इहो फ़िक्रु आहे त इन्हनि जे ग़लति अमल जे करे को माण्हू मरी न पवे, को माण्हू को नुक़सानु न थी पवे। असांखे इहो फ़िक्रु आहे। भई हिननि जो भले 2 महीना वेठा रहनि, हिननि जेका असां दॿा में कोन्हे, असां हुकूमत जे खाते में, हुते हुकूमत जे खाते में ईंदी। हालांकि हिननि असांखे चयो, लिखी ॾिनऊं, सभु कुझु कयूं था, असां रेड ज़ोन न वेंदा, लिखी ॾिनो अथऊं। ऐं उन खां बाद में जीअं वाइदा करे ऐं पाण वाइदनि खां भॼी वञनि ऐं कूड़ ॻाल्हाइनि, पहिरीं असांखे हिते ॾियो, वरी हिते ॾियो, ऐं हीअं करणु, त इहे कूड़े माण्हुनि जो कमु आहे। ऐं कूड़े माण्हूअ खे छा था करे सघूं, जेका असांखे सिर्फ़ु इहो फ़िक्रु आहे। प्रेशर असां इन करे चए थियो त हीअ जेकॾहिं ज़ोन में वधिया, रेड ज़ोन में वधिया, ऐं गवर्नमेंट जो पोइ हक़ थो पए, हुकूमत जो ज़रूरी हक़ थो पए त रेड ज़ोन खे माण्हुनि खे न अचनि ॾियनि, ऐं पोइ उहो जेकॾहिं सख़्ती करे उन में को नुक़सानु न थी पए। हिननि जो प्रेशर कोई कोन्हे को असां ते। भुट्टो साहब, तव्हां छा था चओ? हुकूमत चवे थी त असां ते को प्रेशर कोन्हे, पर नए पाकिस्तान ऐं इनकलाब जूं जेके ॻाल्हियूं कंदड़ पार्टियुनि जा जेके सरबराह आहिनि, उहे वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा खां घटि ते अचनि ई कोन था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभिनी ॻाल्हि इहा आहे त एहतजाज त हर कंहिंजो हिकिड़ो जमहूरी ऐं दस्तूरी हक़ आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त हुकूमत जी कारकर्दगी बि तक़रीबन 1.25 साल
थी वियो आहे हुकूमत खे, उहा बि का सुठी कारकर्दगी साम्हूं न अची सघी आहे। मसइलन लोड शेडिंग आहे, उन में वॾा वाइदा थिया ऐं वज़ीर आला शहबाज शरीफ़ साहिबु उते कैंप लॻाई त मां जेको आहे टेंट में वेठो हूंदुमि जेसिताईं बिजली न जो मामिलो हल न थींदो, पर हुकूमत मिलण खां पोइ बि त कुझु कोन थियो। ऐं ईअं जेको आहे हिननि जेके प्रोजेक्ट्स वग़ैरह जे ॻाल्हियूं कयूं, उन में नदीपुर जो प्रोजेक्ट आहे उहो जेकी चेम पियो आहे। अहिड़े नमूने सां CNG जेका आहे उहा उनजी बि सूरत हाल तमामु ख़राबु आहे, गाॾियुनि जी लाइन लॻी पई आहे ऐं पंजाब में त इन खां वधीक सूरत हाल ख़राबु आहे। ऐं उनजी इन हद ताईं त हाणे त हूअं सियारो हुयो, चवनि पिया त बाबा घरनि में गैस घणी थी खपे पई, हाणे त गर्मी आहे, गर्मीअ में बि उहो ई हाल आहे। अहिड़े नमूने सां बदअमनी जी सूरत हाल जेका आहे उहा सिंध में पंजाब में तमामु ख़राबु सूरत हाल आहे। माण्हू जेके आहिनि न शहरनि में महफ़ूज़ आहिनि न ॻोठनि में महफ़ूज़ आहिनि। अहिड़े नमूने सां अला अदल क़यास महांगाई बि ॿियूं शयूं बि पंहिंजी जाइ ते, माण्हुनि खे इहो हुयो त भई हिननि खे जेके आहिनि पैसा मिलिया आहिनि, फॉरेन जेको हिनजो आहे ज़ख़ीरा उहे तमामु वधी विया आहिनि ऐं उहो जेका ॿाहिरां इमदाद आई उन नतीजे में महांगाई न थींदी, पर उहो बि इन महिल ताईं उन जेको अमल न थियो आहे। गुज़िरियल 15 साल खां असां ॾे बहरान आहिनि। मां इन करे चवां त हिन हुकूमत बि जेके वाइदा कया या जेके हिन खे मौक़ा मिलिया उन मौक़नि में बि असां ॾिसूं था अवामी जेका आहे उन में को फ़र्क़ु न पियो आहे। पोइ हाणे इन सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे वरी जेके इलेक्शन थी आहे, इहा बि हक़ीक़त आहे त उन में रिगिंग थी आहे। हालांकि इहा ठीकु आहे त इमरान ख़ान या कादरी साहिबु जेके आहिनि उहे पंजाब जी ॻाल्हि कनि था, रिगिंग त कराची में बि थी आहे, हिते वॾियूं धांधलियूं थियूं आहिनि। अहिड़े नमूने सां फाटा में थियूं आहिनि, पंजाब में थियूं आहिनि, ॿिनि जॻहियुनि ते थियूं आहिनि, पर उन्हनि खे जेकॾहिं इंसाफ़ न मिले या उन जे लाइ जेके अंगूठे जे लाइ चवंदा त अंगूठनि जो जेको आहे उनजी चेकिंग थियणु खपे, इहो हर कंहिंजो हिकिड़ो क़ानूनी हक़ु आहे जंहिंखे मिलणु खपे। सो इहे सभिनी शयुनि हिकिड़ो माहौल ठाहियो ऐं पार्टियुनि जेको आहे एहतिजाज जो ऐलान कयो। इन में बि को शक कोन्हे त टियाकड़ीअ में जमात इस्लामी हुकूमत सां बि ॻाल्हायो ऐं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान सां बि ॻाल्हायो ऐं उन्हनि खे बि असां इहा ई ॻाल्हि चई त बाबा एहतिजाज तव्हांजो हक़ु आहे, पर हीअ जेको मुल्क आहे या जमहूरियत आहे या मुल्क जो निज़ाम आहे, दस्तूर आहे, उनजी जेको एहतराम करणु, उनजे उहिदनि जे अंदरि रहणु, इहो बि उनजे लाइ ज़रूरी आहे। ऐं इन करे असां हिकिड़ो 4 नुकाती फार्मूला बि ॾिनोसीं त बाबा जेके धांधलीअ जा सीटूं आहिनि उन में 10 सीटूं जेके इमरान ख़ान चयूं उन ते नवाज़ शरीफ़ साहिबु एग्री कयो त भाउ ठीकु आहे 10 सीटुनि ते असां ॿीहर ॻणत कराइण लाइ या ॿियो कानून ठाहिण लाइ, उन लाइ हिकिड़ी रकावट हुई त भाउ ॿीहर नथो थी सघे, उन लाइ चयूं त हिकिड़ो सदारती आर्डीनेंस जे ज़रिए इहो कमु थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे इलेक्शन कमीशन जी तश्कील हिन महिल ताईं जेका आहे उनजी दस्तूरी तश्कील न थी सघी आहे, उहा आहे। नंबर 3 इहो आहे त इंतिखाबी इस्लाहात। नंबर 4 इहो आहे त जिन धांधलियूं कयूं उन्हनि खे सज़ा। इहे 4 नुकाती फार्मूला आयो जंहिं ते सभिनी एग्री बि कयो, पर हाणे ज़ाहिर आहे त इन सभिनी शयुनि जे लाइ बि त रस्तो कानून ऐं दस्तूर मुताबिक़ हूंदो न। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जी कमेटी ठाहिण लाइ नवाज़ शरीफ़ साहिबु चयो, उहा बि उनखे क़बूल न आहे। तव्हां सम्झो था त घणी देरि थी चुकी, मियां साहिबु जेकॾहिं इहे मुतालबा कंदो रहियो त वज़ीर आज़म तरफ़ां लचक जेका ॾेखारी वई तमामु देरि सां ॾेखारी वई, जॾहिं त पहिरीं सिर्फ़ु 4 टकनि ताईं ॻाल्हि महदूद हुई, त छा बहितर न हो त नवाज़ शरीफ़ साहिबु उन्हनि 4 टकनि ताईं उन वक़्तु जेके आहे उन्हनि जी ॻाल्हि मञे हा त मामिलो हिन वक़्त ताईं न पहुची सघे? इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, मूंखे बि हिन सां इतफ़ाक़ आहे त उन वक़्तु जेको गैर लचकदार रवैयो हो उन बि हालात खे ख़राबु कयो आहे। ऐं उन में ज़ाहिर आहे त हुकूमत खे जंहिं वटि हूंदी आहे उनखे थोरो इहो बि हूंदो आहे त छा थींदो, कुझु न थींदो। पर मां सम्झां थो त हाणे जॾहिं हू ॾाकण थो कुझु हेठि लथो आहे ऐं कुझु हेठि लथो आहे त ॿियनि खे बि उनजो जेको आहे अहसासु करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे दुनिया में जिते बि एहतिजाज थींदो आहे उन सॼे एहतिजाज जो आख़िरी नतीजो जेको आहे उहो मुज़ाकरात हूंदो आहे। हाणे तव्हां ॾिसो त असां हिते जेका भुट्टो साहिबु माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, हीउ एहतिजाज आहे छा जे लाइ? हीउ धांधलियुनि जे लाइ, पर हाणे हिन एहतिजाज में वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा जो जी ॻाल्हि कई वञे थी, जेकॾहिं कमेटियूं ठाहिण जी ॻाल्हि कई वञे थी, इंतिखाबी अमल खे साफ़ शफ़ाफ़ बनाइण जी ॻाल्हि कई वञे थी, मुज़ाकरात जी ॻाल्हि कई वञे थी, त एहतिजाज कंदड़ सियासी धुरियुनि जो मुतालबो बि इहो ई हुयो न, उन ते एग्री छो नथियूं थियनि? मां इन करे चवां थो न त असां बि जॾहिं 1977 में तहरीक हलाईसीं, PNA जी क़ौमीयत जी तहरीक हली हुई, उन में बि असां मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे इस्तीफ़ा जो मुतालबो कयोसीं ऐं पूरे मुल्क में तहरीक हली पए ऐं अवामी तहरीक, हीअ त अवामी तहरीक बि न आहे, हिन में अवाम शामिल न आहे, कारकुन शामिल आहिनि ऐं कारकुन जो जेको अंगु आहे उहो सभु मीडिया ॿुधाए थी, ॾेखारे थी पई। पर उनजे बावजूदि जॾहिं मुज़ाकरात जे असां टेबल ते पहुतासीं ऐं असांजी जेका मुज़ाकराती टीम हुई उन में मुफ़्ती महमूद मरहूम सदर हुयो, उन में नवाज़ादा नसरुल्लाह मरहूम हुयो ऐं प्रोफेसर गफ़ूर अहमद जमात इस्लामी जनरल सेक्रेटरी हुयो। इहे सभिनी जेको आहे भुट्टे सां मरहूम सां मुज़ाकरात कया ऐं बिल आख़िर नए इलेक्शन जो ऐलान थियो ऐं सभिनी उनखे क़बूल कयो। माना त आख़िर वञी करे मुज़ाकरात थींदा आहिनि ऐं पोइ असां उहा इस्तीफ़ा जो मुतालबो वापसि वठी छॾियोसीं।
जे हिन इलेक्शन जो ऐलान थियो हे त पोइ वरी ज़ाल विच में अची करे टंगाड़ाई न त असांजो ऐं भुटे साहिब मरहूम जो ऐं PNA जो त मुआइदो थी वियो मां इन करे अर्ज़ु कयो त हिननि खे बि हाणे असां इन ई ॻाल्हि जे लाइ अॼु बि जेका असांजी कोशिशि आहे उहा इहा ई आहे अॼु बि असांजो अमीर सिराजुल हक़ साहिबु मिलियो आहे हुनखे इहा ई ॻाल्हि चई अथई बाबा ॻाल्हि इहा आहे मुतालबा पंहिंजी जाइ ते पर उन तव्हां तरीक़ेकार त ॿुधायो न त तरीक़ेकार छा हूंदो ऐं उहो तरीक़ेकार ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि सो मां सम्झां थो त इहा जेका आहे इहा जमहूरी तक़ाज़ा इहा ई आहे दस्तूर जी कानून जी त उनखे अहिड़े नमूने सां कंहिं दस्तूरी या त असां 3 फोरम्स आहिनि हिकिड़ो फोरम आहे सियासतदान या त सियासी पार्टियुनि जी का कमेटी ठहे ऐं उहा जेका आहे ॿिन्ही जे दरमियान में ट्रैकड़ी करे ॿियो आहे असां वटि फोरम उहो आहे पार्लियामेंट जो त पार्लियामेंट जी का कमेटी ठहे जेका उन मुतालबात ते हिकु गौर करे टियों असां वटि फोरम आहे जुडिशरी जो जेको मुख़्तलिफ़ शयुनि जो कानूनी जाइज़ो वठे ऐं कानूनी तरह सां उनजे मुतालिक़ क़ौम खे आगाह करे मुंहिंजे ख़्याल में टिनि मां कंहिं हिकिड़े रस्ते खे अख़्तियार करणु ज़रूरी आहे ऐं इहो ई मुल्क जे मुफ़ाद में आहे ज़ैन साहब अल्टीमेटम ॾिनो वियो आहे ॿिन्ही पार्टियुनि जे सरबराहनि पारां त हेतिरा कलाक वञी बचिया आहिनि 2 ॾींहं 48 कलाक हिन तरह जो तव्हां सम्झो था त जेका सिविल नाफ़रमानी जी तहरीक जी ॻाल्हि कई वई उनखां पोइ हाणे असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियण जो जेको ऑप्शन ख़ान साहिबु इस्तेमालु करे सघे थो अञा जेको सूरत हाल वधीक बहितर थियण जे बहरान जी तरफ़ या ख़राबी तरफ़ नज़र अची रही आहे तोड़े जो उन्हनि सां जेके अवाम पब्लिक जो जेको अंग आहे उहो एतिरो नथो ॿुधायो वञे जिते लखनि जी उन्हनि दावा कई पोइ आख़िर इन तरह जी शिदत छो पई इख़्तियार थिए इन मुतालबनि में असुल छा त हिननि जी नियत जेका आहे न इहा सही आहे कान हे सिर्फ़ु इहो चकर में सिर्फ़ु कोशिशि कयूं जेका असां इस्लामाबाद ते पहुची वञूं ऐं तव्हांखे बि ख़बर आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे त जेको 2 महीननि में रहण वारा माण्हू हफ़्ते जो के हफ़्तो पहिरियां आहिनि को महीनो पहिरियां आहिनि के 2 महीना पहिरियां आहिनि मक़सदु इहो आहे जीअं भुटे साहिबु चयो त भई आख़िर त मुज़ाकरात मसइलनि जो हल हूंदो आहे जंगियूं लॻंदियूं आहिनि जंग अज़ीम ॿिए में बि मुज़ाकरात थिया ख़ुदा न ख़ासि त असांजी जंग कान्हे का असुल जॾहिं कमेटियूं ठहियूं आहिनि कमेटियूं अपोज़िशन वारनि बि बि असां चयोसीं अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि बि पंहिंजा दोस्तनि सां मीटिंग कयूं आहिनि उन्हनि बि पंहिंजा नाला ॾिना आहिनि मुस्लिम लीग जी बि कमेटी अलहदा ठही आहे वरी उन्हनि में बि असां हुननि जूं कमेटियूं उन्हनि में बि असां माण्हू ॾियूं था त हिकिड़ो कमेटियूं जो मक़सदु इहो हूंदो आहे त मुज़ाकरात पर तव्हांखे यादि हूंदो हे था चवनि त मुज़ाकरात में लेट थी जीअं तव्हां बि चयो पर मियां साहिबु इन जे निकिरण खां पहिरीं मियां साहिबु इन्हनि खे TV ते चयो त जेकॾहिं जिते चवे त मां हुतां मिलण थो घुरां ऐं शहबाज़ शरीफ़ पंहिंजी इंटरव्यू में उन टाइम में चयो त बाबा जिते बि ख़ान साहिबु चवे थो असां हुन सां मिलणु घुरूं था असांखे टाइम ॾे त हुन चयो 14 अगस्त के बाद मिलेंगे त हुनजो दिमाग़ु ख़राबु आहे हुनजो हुनजे पुठियों का बैकिंग आहे उहा कहिड़ी बैकिंग आहे ॿाहिरी मुल्क जी आहे किथां जी आहे उहा ख़ुदा खे ख़बर आहे अञा असांखे त ख़बर कान थी पए पर उहो इन नशे में मस्तु आहिनि हिन जो नशो लही वेंदो इनशाअल्लाह ताला सुभाणे ते तव्हां ॾिसंदो त हिन जो नशा पूरा थी वेंदा तव्हां सम्झो था को हल निकिरी न बिल्कुलु निकिरंदो हे पाण सम्झनि था जीअं रेड ज़ोन में वेंदासीं त हिननि खे बि नुक़सानु आहे सॼो पाकिस्तान जॾहिं हिकिड़ी तय कयल ॻाल्हि आहे त रेड ज़ोन वञणो न आहे तहरीक इंसाफ जो सरबराह इन तरह जा मुतालबा करे अकेलो रहिजी वियो आहे सियासी तरीक़े सां जो जमहूरी अमल जो हामी सियासी पार्टियूं त इन हक़ में बिल्कुलु न आहिनि त कंहिं बि तरह सां आयल जमहूरी हुकूमत खे जेको आहे सो इन तरह जी एहतजाज या तहरीक लाइ ख़तमु कजे पर तव्हां सम्झो था त मॉडल टाउन वारो जेको वाक़ियो हो उहो हुकुमरान दुर जा कुझु अहिड़ा फ़ैसिला आहिनि जिन जे करे अॼु हुकूमत कमज़ोर पोज़ीशन में अची वई आहे उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो मिली वियो सभिनी हिन जे उन जी जुडिशल इंक्वायरी थी आहे उन पे हाणे उन छा बि पोज़ीशन में आहे उन जूं मेडिकल रिपोर्ट्स बि आयूं आहिनि त उनखे बि छण छाण थिए थी क्या हाणे के अहिड़ा बि उन में माण्हू शहीद थी विया आहिनि मां त शहीद थो चवां बेॾोही माण्हू जिन खे मथां गोलियूं आयूं आहिनि मथे हिते लॻी आहे हिते लॻी आहे हेॾो निकिती आहे बुकीअ खां निकिती आहे हेॾे पासे निकितियूं आहिनि इहे सॼी छण छाण थींदी त हे मथां कयूं आहियूं आहिनि गोलियूं ऐं मां उनखे उहो जेको मामिलो आहे उन जी असां मज़म्मत बि कई आहे असांजी पार्टी मज़म्मत कई आहे असांजी जेके पार्टी वज़ीर आला पंजाब जेको चीफ एग्जीक्यूटिव पंजाब उन बि उनजी मज़म्मत कई आहे उनजी इंक्वायरी जो वाइदो कयो वियो आहे हर तरह सां असां उन्हनि खे फैसिलिटीज़ कयो आहे पर मुंहिंजो जॾहिं चवण जो मतिलबु आहे त हाणे हीअ मुज़ाकरात से बात निकल गई है बाबा निकल गई त करे तरीक़ो इहो थोरी हूंदो आहे जेकॾहिं मिसाल तौरु अॼु हे हुजूम सां जेके 40,000 50,000 मिलाए करे ॿिन्ही खे मिलाए त 40-50,000 माण्हू मथे न आहिनि लेकिन हे सुभाणे खां ॿी गवर्नमेंट ठाहे त पोइ रस्तो खुली वेंदो त पोइ त हिन पाकिस्तान ख़तमु करे छॾंदा अलाह ख़ैर करे त जेको बि अचो भई 16 लख माण्हू मिसाल वठी 40-50,000 माण्हू वठी अचे धरनी में अचे रिवायत बणिजी वई त भई लहो कीअं छो लहा हीअं चवां 2/3 मेजॉरिटी लही वियो तूं बि त लही वञ इहा ग़लति आहे इहा सिविल नाफ़रमानी करणु इहा ग़लति आहे इहा पंहिंजे मुल्क जी ख़बर आहे केतिरो धकु लॻो आहे
पर हालांकि इहा आहे त सिविल नाफ़रमानी जेकॾहिं तयारी कई जेके बि बिज़नेस कम्यूनिटी आहे जेके बि इन्हनि जा सरबराह आहिनि उन सभिनी रिफ्यूज़ करे छॾियो भई हे कहिड़ी ॻाल्हि आहे असां बिल्कुलु टैक्स ॾींदासीं त हीअ हिकिड़ो मां सम्झो त इहे अनमेच्योर सियासतदान आहिनि हिनखे मेच्योरिटी जो मुज़ाहिरो करणु खपे हीउ मुल्क असांजो आहे वॾो मुश्किल सां मुल्क ठहियो आहे स्टेट आहे स्टेट खे एॾो कमज़ोर करणु हीउ किथां जो इंसाफ़ आहे किथां जी सियासत आहे हीउ किथां जी मुदबरा न आहे पाण खे उहो जेको आहे मौलाना साहिबु अलाए छा नालो अथसि उहे उन अजीब ॻाल्हियूं आहिनि उहो कंहिं महिल थो चवे हाणे हिते उहो हिकिड़ी ॻाल्हि थो करे पाकिस्तान में ॻाल्हि हिकिड़ी यूरोप में ॻाल्हि ॿी हिते जेको अचे थो त बाबा सही आहे जेको नामूस रिसालत जो कानून थिए थो त उनखे सज़ा ॾियणु खपे फलाणे उते थो चए न बाबा कंहिंखे आज़ादी आहे कंहिंखे थिए हे बदुरी क़िस्म जा माण्हू आहिनि माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइणु हेठि बणाइणु फलाणे बणाइणु इहो को करणु पर इहो बि सख़्तु मां तव्हांखे ॿुधायां त गवर्नमेंट इज़ गवर्नमेंट हुकूमत हूंदी आहे उनखे ताक़त हूंदी आहे ऐं ईअं न आहे त हिकिड़े माण्हू 10,000 माण्हू वठी करे ऐं ग़लति पंहिंजा मुतालबा पेश करे त पोइ हुकूमत खे कन पटणु बि ईंदो आहे हुकूमत अहिड़ी ॿी ॻाल्हि कान्हे का त कन नथो पटे सघिजे पटे सघिजे थो पर इहो तरीक़ो न आहे हिननि जो असां नथा पटियूं अञा ताईं सोचूं था न पटियूं पर जेकॾहिं वधी वेंदा ऐं हरूभरू वञी असां ॻिचे पवंदा ऐं गवर्नमेंट खे ॻिचे पवंदा स्टेट खे नुक़सानु पहुचाईंदा त पोइ कन बि पटे सघिजे थो प्रोग्राम में ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन भुट्टो साहब मां ॻाल्हि पूरी कयां जी बिल्कुलु त मां हे मुज़ाहिरा थियनि था या हे धरना हणनि था इहो ग़लति आहे टोटली मुज़ाहिरे जो मतिलबु हूंदो आहे त पंहिंजो हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड कराइणु धरने जो मतिलबु हूंदो आहे एहतजाज रिकॉर्ड कराइणु आया कलाक 2-3 धरनो थियो बाबा रिकॉर्ड थियो गवर्नमेंट खे ख़बर पई त भई हेतिरा माण्हू लख माण्हू आहिनि हुननि जो जीअं कल्ह हिननि जे जमा इस्लामिया वारनि एहतजाज कयो मुंहिंजे लखा माण्हू आहे लखा माण्हू आहे मां त फोटू ॾिठुमि हुननि जा तमामु से रोड बोड भरिया पिया आया वेठा तकरीरूं कयूं फ़लस्तीन ते ॻाल्हायूं काबे अव्वल मुक़दस ते ॻाल्हायूं हलिया विया दी एंड हाणे इहा सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई त बाबा हीअ हिते पाकिस्तान जे अंदरि माण्हुनि में या माण्हू सम्झनि था त ग़लति थियो आहे गज़ा ते जेको अटैक थी थिए ग़लति थियो आहे बैतुल मुक़दस जो कब्ज़ो आहे उहो ग़लति आहे हीअं थींदो आहे हे बि कनि न हे बि बाबा रिकॉर्ड कराइनि न या हे असली घर ॿार छॾियूं अलाए नंढड़ियूं मायूं ॿार खियूं वेठियूं आहिनि हे 6 महीननि जा 7 महीननि जा हे माण्हुनि खे हिकिड़े पटको ॿधाया आहिनि पर गुल वो हार विझिया सही मैंने शादी नहीं की इधर आया हूँ अरे बाबा हुनजी इंक्वायरी जो कई थे तो बाबा ॻाल्हि ई कान्हे का या इंक्वायरी कराई थे तो बाबा ॻाल्हि छाजी शादी बरसादी अहिड़ा नाटक करणु फलाणो करणु इहो सही न आहे मुनासिब न आहे भुट्टो साहब तव्हां सम्झो था त चूंडनि जे नतीजनि ते सभिनी सियासी पार्टियुनि खे तहफ़ुज़ात हुआ सभिनीनि चयो त धांधलियूं थियूं आहिनि पर इन तरह जो एहतजाज या इनक़लाब जे हवाले सां कंहिं बि पार्टी का अहिड़ी तहरीक न हलाई पोइ जेकॾहिं इन तरह इमरान ख़ान खे को मौक़ो ॾिनो थो वञे या उन्हनि जा मुतालबा मञिया था वञनि तव्हां सम्झो था त बाक़ी जेके धुरियूं सियासी जमातूं उन्हनि खे बि त तहफ़ुज़ात हुआ न बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ऐं उहे इन करे असां चऊं था न त जेकॾहिं उनजी ॿीहर छंड छाण थींदी त सभिनी पार्टियुनि खे हक़ु आहे ऐं उन लाइ कानून साज़ी थींदी ऐं कानून साज़ीअ लाइ बि इहा ॻाल्हि सही आहे त हिन वक़्तु काई बि नई पिटीशन फाइल नथी थी सघे छाकाणि त लिमिट टाइम जी जेका आहे उहा टाइम बार्ड थी वेंदी अहिड़े नमूने सां उहा जेके रिजेक्ट थी चुकियूं आहिनि जो अपीलूं न थियूं उहे बि न थी सघंदियूं या जिन जा फ़ैसिला जजनि करे छॾिया आहिनि उहे बि न थी सघंदा पर उनजे बावजूदु उनजो रस्तो इहो कढियो वियो त भई हिकिड़े ऑर्डिनेंस जे ज़रिए नए सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए उहो उनजे लाइ रस्तो खोलियो वञे ऐं उहो खुली सघे थो जॾहिं रस्तो खुलंदो त उन में जेको आहे अदालत सां या इलेक्शन कमीशन सां या उहा कमीशन का स्पेशल जेकॾहिं ठहे थी उन सां उन जिते इमरान ख़ान रजू करे सघे थो उते नवाज़ शरीफ़ साहिब बि वञे थो उते सिराजुल हक़ साहिब बि वञी सघे थो उते ॿी का पार्टी बि वञी सघे थी त इन करे ॻाल्हि इहा आहे त इहो त हिकिड़ो रस्तो आहे कानूनी इन करे असां चऊं था हिन जा मुतालबात त दुरुस्त न पर मुतालबात जे इलाज जे लाइ जेको हे ॻाल्हि कनि था उहा जेका आहे उहा सही न आहे पर त गैर आइनी आहिनि त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾे पार्लियामेंट खे ख़तमु कयो वञे सही था चओ असल में वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जो मुतालबो जेको आहे इहो जमहूरी आहे इन में को शर्त कोन्हे पर उन जो तरीक़ेकार जेको आहे दस्तूर में लिखियलु आहे उन तरीक़ेकार इहो लिखियलु आहे त भाई असेंबली में जेके आहिनि उनजे ख़िलाफ़ु जेको आदम एतमाद जी तहरीक पेश थिए
या इहो आहे त मुल्क में एॾो वॾो हंगामा थी वञनि जो वज़ीर आज़म पाण जेको आहे अवामी राय खे सम्झी करे मुस्तफ़ी थी हली वञे, या उन जी हुकूमत खे सदर जेको आहे उहो टोड़े, पर उहो बि हाणे ख़तमु थी वियो आहे जॾहिं 18वीं तरमीम खां पोइ जेको आहे उनजा अख़्तियारात जेके आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। हाणे इन करे ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको वाहिद रस्तो आहे उहो इहो आहे त वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा जो मुतालबो जेको आहे उहो त हुनखे करण जो रोके नथो सघे, पर उन तरीक़ेकार त अख़्तियार कयो हुजे न। असां जंहिंजी ॻाल्हि जी कोशिशि करे रही आहे जमात इस्लामी या असांजो अमीर सिराजुल हक़ साहिबु कोशिशि करे आहे, लियाकत बलोच साहिबु जिन सेक्रेटरी आहे उहो कोशिशि करे आहे, उहो इहो आहे त बाबा तव्हां हिन जो असांखे दस्तूरी जो क़ानूनी रस्तो आहे उहो ॿुधायो, जमहूरी तरीक़ेकार अख़्तियार कयो। असां ॿिन्ही धुरियुनि खे इन जे लाइ कोशिशि करे रहिया आहियूं त भाई ॿई धुरियूं जेके आहिनि जमहूरी रवैयो अख़्तियार कनि, ऐं उन में जेसि ताईं पंहिंजो इमरान ख़ान साहिबु या जेसि ताईं कादरी साहिबु लचक न ॾेखारींदो तेसि ताईं जेका आहे उहो मामलात न अॻिते। तव्हां सम्झो था त हुकूमत पारां हाणे काफ़ी लचक ॾेखारी पई वञे, बिल्कुलु मुज़ाकरात जे लाइ ॻाल्हियुनि जे लाइ हुकुमरान जमात जेका आहे तयारु आहे त अचो ॻाल्हियूं कयूं वञनि, डायलॉग कया वञनि ऐं कंहिं तरह सां मसइले जो हल कढियो वञे। हाणे लचक एहतजाज कंदड़ धुरियुनि पारां न पई ॾेखारी। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इनखे असां सियासी विचा जेके सियासी माण्हू आहियूं उन्हनि जो कमु आहे त हुननि सां मिली करे इमरान ख़ान साहिब खे इन ॻाल्हि ते आमादा कयूं त बाबा तव्हां जेका आहे उहा लचक ॾेखारियो। इन लाइ असां अपोज़िशन जे लीडर कल्ह जेको आहे अपोज़िशन लीडर ख़ुर्शीद शाह साहिब सां मिलियासीं, इन लाइ असां ॿियनि पार्टियुनि सां बि राब्तो कयो आहे। अॼु बि जेको आहे पार्लियामानी पार्टियुनि जो इजलास थियो आहे जेका अपोज़िशन जे कमरे लीडर जे ऑफिस में थियो आहे त बाबा असां हिन मामले में पाण हली करे ऐं ॿिन्ही धुरियुनि खे सम्झाइण जी कोशिशि कयूं त हीउ सिस्टम बचे ऐं इलेक्शन खां कोई नथो डिॼे, पर इलेक्शन जे लाइ बि त आख़िर को तरीक़ेकार दस्तूरी हुजणु खपे न। छाकाणि त हीअ जेकॾहिं जंहिं नमूने सां इहे चवनि था त असां रेड ज़ोन में वेंदासीं, उन रेड ज़ोन में वञण जो जेको आहे नतीजा छा निकिरंदा, पार्लियामेंट ते कब्ज़ो थिए, वज़ीर आज़म हाउस ते कब्ज़ो थिए, ऐवान सदर ते कब्ज़ो थिए। हाणे जेकॾहिं इन्हनि जे हिकिड़ो मुल्क जे अंदरि हिकिड़ा आख़िरी इहे इदारा पार्लियामेंट हिकिड़ो सभ खां सुप्रीम इदारो आहे, वज़ीर आज़म सां हज़ार इख़्तिलाफ़ सही, पर वज़ीर आज़म जो जेको मनसबु आहे उहो पाकिस्तान जे लाइ बहरहाल हिकिड़ो वॾो मनसबु आहे। सदर जे कारकिरदगी ते तनक़ीद थी सघे थी, पर ऐवान सदर जेको आहे उहो त मुल्क जे लाइ हिकिड़ो सिंबल आहे। हाणे उन्हनि जे मथां जेकॾहिं कब्ज़ो थिए ऐं उन्हनि खे उते जेकॾहिं माण्हू उते पहुचनि ऐं हेॾां जेका आहे पुलिस या पैरामिलिट्री फोर्सिस या कानून नाफ़िज़ करण वारा इदारा उहे जेकॾहिं उते गोलियूं हलाइनि या कुझु कनि या 4 माण्हू मरी पवनि या 2 माण्हू अला रहम करे उहे घर उजड़ी पवंदा न, यानी उन मां वधीक हिकिड़ो फ़साद जो इम्कानु आहे। त इन करे असां त इन कोशिशि में आया आहियूं त इन खे जेको आहे की अच्छा असां हुकूमत खे बि इहा ॻाल्हि चई थिए त बाबा ॻाल्हि इहा आहे त हिकु हिंदुस्तान जी फ़ौज त न आई आहे, पंहिंजा ई माण्हू आहिनि, त इन करे तमामु जमहूरी रस्तो अख़्तियार। इन करे असां ॿिन्ही धुरियुनि खे पाण में क़रीब आणण जी कोशिशि करे रहिया आहियूं ऐं उन जे लाइ इनफ़रादी तौर ते बि जमात इस्लामी कोशिशि करे रही आहे ऐं अपोज़िशन जी जमातुनि सां मिली करे बि असां कोशिशि करे रहिया आहियूं। ज़ैन साहब, जमात इस्लामी इनफरादी तौर पे कोशिशि करे रही आहे, अपोज़िशन जमातनि सां मिली करे बि कोशिशि करे रही आहे, छा माइनस नवाज़ शरीफ़ या शहबाज़ शरीफ़ जे इस्तीफ़ा जे हवाले सां कंहिं ॻाल्हि ते डन थी सघे थो? छो त ॿिन्ही जेको पार्टियुनि जे सरबराहनि जो इहो चवणु आहे त कंहिं बि तरह वज़ीर आज़म जेको आहे सो मुस्तफ़ी थिए। सुवाल आहे जे भुट्टो साहिबु पार्लियामेंट्री रहियो आहे, MLA रहियो आहे, कंहिंजे मुतालबे सां त थी कोन थो सघे। छा पंजाब में जी असेंबली आहे, पंजाब में हुते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस सां शहबाज़ शरीफ़ हलियो वेंदो, क़ौमी असेंबली आहे उते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस सां अचनि, हिन जा 30 माण्हू त उते आहिनि न, उहो पंहिंजे तक़रीरुनि में पंहिंजे माण्हुनि सां लॉबिंग कनि, पंहिंजो सिस्टम कनि, पंहिंजो ॿुधाइनि त बाबा हीअ मसइला आहिनि, इहे आहिनि त हीअ के उते के बहारी या नारी या अहिड़े क़िस्म जा माण्हू कोन, सभु लिखिया पढ़िया माण्हू आहिनि, जेकॾहिं हू महसूसु कनि था, जेकॾहिं हू महसूसु कनि था त उहो वोट काटे अची सघे थो। बाक़ी हाणे हे अहिड़े नमूने सां कंहिं चवण सां त पोइ हर कंहिंजी टोपी पोरी लाइ विझो, हर 6 महीने खां बाद में जेको कावड़ जे घर खां अची ॾंडो कयूं चई हाली मदद असां पाती ऐं बाबा लहो, ईअं कॾहिं थियो ई कोन्हे न, ईअं हुकूमत में थोरी थींदो आहे। पर हिकिड़े वॾेरे खां ई त वॾेरे खे ई तव्हां नथा कढी सघो कंहिंखे, हिन जो अताक ते तव्हां नथा कब्ज़ो थिए। हिन वक़्तु त ॾिसो न 2/3 मेजॉरिटी नवाज़ शरीफ़ साहिब खे मिली आहे ऐं हू हिन में मुंतख़ब वज़ीर आज़म आहे ऐं हू मां त ईअं थो चवां त क़ौमी असेंबली जो उहो हेड आहे हिन वक़्तु ऐं हू पार्लियामेंट जो हेड आहे, वज़ीर आज़म आहे, सॼो सिस्टम आहे। उन तव्हां चओ 50,000 10,000 माण्हू चवंदा असां वञूं था हितां लही वञूं, इहो थी नथो सघे, नामुमकिन आहे। इहो जे मां हिते चवां बि खणी त मियां साहिबु इस्तीफ़ा ॾींदो या शहबाज़ शरीफ़ साहिबु इस्तीफ़ा ॾींदो, थी नथो सघे न, इहे नामुमकिन आहे। तहरीक इंसाफ़ जेको आहे इस्तीफ़ाउनि जो फ़ैसिलो कयो आहे, तव्हां सम्झो था त जेकॾहिं इस्तीफ़ाऊं जमा करायूं वयूं पोइ सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? चवनि न सूबाई जेको KP में ॾियनि न इस्तीफ़ाऊं लिखाइनि न,
हीअ त असांजी हुन ते महिरबानी आहे हक़ीक़त पुछो त असां हुते हुकूमत अहिड़ी ठाहिण ते पऊं आहे त ठही वञे हा हिन जे विच में तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो ॿियो ग्रुप बि पैदा थियो हिकु तक़रीबन काफ़ी ग्रुप हुयो स्ट्रॉन्ग ग्रुप हुयो जेको हुन जे गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु हुयो हुन हिकिड़ो फॉरवर्ड ब्लॉक ठाहियो हुते असां हुनजी परपराई न कईसीं असां त एतिरी मुफ़ाहमत सां हलिया मुंहिंजे ख़्याल में रिकॉर्ड मुफ़ाहमत थी आहे बलूचिस्तान में ॾिठो असांजी अक्सरियत अथई या साहिबु चवंदा न क़ौम परस्तनि जा मसइला तमामु गंभीर आहिनि ऐं चाहियूं था त क़ौम परस्त असांजी क़ौम परस्त असां उन्हनि खे हुकूमत छॾीसीं अहिड़े नमूने सां जेके ख़ैबर में बि हिन जी एतिरी पोइ कोन्हे अक्सरियत जीअं असां जमात इस्लामी सां गॾु मिलूं आहे या मौलवी फज़लुर रहमान सां गॾु मिलूं आहे या ॿियनि सां गॾु मिली करे असां ठहियूं त असां हुकूमत ठाहे वञूं ऐं मौलाना फज़लुर रहमान त हथुल इम्कान कोशिशि कई पर जेकॾहिं इस्तीफ़ाऊं जमा करायूं थियूं वञनि छो त इमरान ख़ान साहब वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे जेकॾहिं सिविल नाफ़रमानी वारी तहरीक जे ख़िलाफ़ु सख़्तु रद्द अमल साम्हूं अचे थो त पोइ ज़ाहिर ॿियो ऑप्शन हुन वटि इस्तीफ़ाउनि जो असां भले इस्तीफ़ा असां इलेक्शन कराईंदासीं अहिड़ो कोई मसइलो आहे टीह हल्का आहिनि को काथे आहे को काथे आहे को काथे असां इलेक्शन कराईंदासीं केपी में बि असां इलेक्शन कराए छॾींदासीं हिन जे घणा माण्हू हुते मुंहिंजे हुते बि एतिरी अक्सरियत कान्हे का इलेक्शन थी वेंदी पर ॾियनि त सही न हाणे साईं पहले होलियूं नथा ॾियनि सुबाई नथा ॾियनि हाणे क़ौमी असैम्बली जी साईं उहो कुरैशी साहिब वटि रखो जी छो कुरैशी साहिब वटि रखो तव्हां वञो असैम्बली जे स्पीकर खे ॾियो साईं असां नथा करे सघूं वठो इहो इस्तीफ़ाऊं हीअ सिर्फ़ु ब्लैक मेलिंग जो रस्तो आहे इहे वॾा ब्लैक मेलर आहिनि ब्लैक मेलिंग करे प्रेशर वधाइनि था ॿियो कुझु कोन्हे भुट्टो साहब क़ादरी साहब जो चवणु आहे त क़ौमी हुकूमत जोड़ी वञे चइनी सूबाई असैम्बलियुनि खे ख़तमु करे पर क़ौमी हुकूमत जोड़ण जे हवाले सां का वाज़े हिकमत अमली कोन आहे त केरु जोड़ींदो कीअं हलाईंदो कहिड़ो न में हूंदो सभिनि ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त क़ादरी साहब महिरबानी करे टपर टाड़ी खणी पंहिंजे ॿार बचा वठी पाकिस्तान त अचे पाकिस्तानी त थिए हीअ त अजीब ॻाल्हि आहे त हिन जा ॿार बचा हुते कैनेडा में वेठा आहिनि ऐं पाण सियासत जेका आहे उहा 4 ॾींहंनि लाइ अची करे वरी हितां जहाज़ में चढ़ियो हले थो वञे पियो अॻे बि ईअं ई थियो आयो हिते वरी झट खां पोइ वरी चढ़ियो हले वियो त इन करे क़ादरी साहब जेको आहे सभ खां पहिरीं ॻाल्हि त उनजी इहा आहे ॿी ॻाल्हि इहा त हुन जेका तोहीन रसाल जे मसइले ते जीअं असांजे अंसारी साहब बि चयो त हिते पाकिस्तान में चवंदो उहो ज़रूरी आहे वरी अंग्रेज़ी में जेको इंटरव्यू हुते कैनेडा में कयो अथऊं यूरोप में मगरब में त उन में चयो अथऊं त न हीअं ग़लति आहे जंहिं माण्हू जो ॿ आया हुजनि मुंहिंजे ख़्याल में त उनखां पोइ टीं ॻाल्हि जेका उनखां वॾी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत खे पंहिंजी सियासत लाइ इस्तेमालु करे रहियो आहे इहा हिकिड़ी अहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे जेको को बि मोमिन जेको आहे उन असांजी त दिलि रोई थी पई त इन करे उन जे ॻाल्हियुनि खे असां ईअं सम्झूं था त क़ादरी साहब जेको आहे उहो त हूअं बि हितां वियो ई इन करे हुयो त हिन जिहाद जे ख़िलाफ़ु अमेरिका जे चवण ते हिकिड़ी फ़तवा ॾिनी त भई जिहाद जेको आहे अमेरिका जे ख़िलाफ़ु जंग जेका आहे उहा जिहाद न आहे इन करे अमेरिका हिन खे जेको आहे कैनेडा जी शहरियत बि ॾिनऊं उते मुंतक़िल बि कयूं त इन करे असां सम्झूं था त क़ादरी साहब जेको आहे उनजे लाइ त क़ौम खे बि ख़बर आहे त केरु आहे केरु न आहे बाक़ी हाणे ॻाल्हि इहा आहे त क़ौमी हुकूमत तॾहिं ठहंदी आहे जॾहिं को हुकूमत न हुजे मार्शल लॉ हुजे को हिते जेको आहे अहिड़ो मामिलो थी वञे जंहिंजे नतीजे में को वॾो बुरान पैदा थी वञे इस्तीफ़ाऊं हली वञनि असैम्बली जी का इलेक्शन थींदी हुजे उहा न थी सघंदी उन में क़ौमी हुकूमतूं ठहंदियूं ईअं त कोन ठहंदी पर जेकॾहिं तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियूं कामयाबु थी वञनि तव्हां सम्झो था त पाकिस्तान अवामी तहरीक पोइ को मसइलो न आहे हुकूमत जे लाइ मुंहिंजे ख़्याल में क़ादरी साहब जेको आहे न उहो इन करे त उनजी काई बि सियासी धुर हिमायत करण लाइ तयारु न आहे इन करे त सभु सियासी जमातूं सम्झनि थियूं त जेको माण्हू हिते रहे ई नथो उनजी सियासत कहिड़ी आहे ऐं बाक़ी रही ॻाल्हि इहा त असांजे जेको इमरान ख़ान साहब आहे उन जेके इस्तीफ़ाउनि जो ऐलान कयो आहे उन में बि अटकल रखी अथऊं त भई इस्तीफ़ाऊं जेके आहिनि उहे स्पीकर खे न ॾिजो हालांकि दस्तूर कानून मुताबिक़ या जेके बिज़नेस रूल्स आहिनि उन मुताबिक़ को माण्हू इस्तीफ़ा ॾींदो त उहो वञी करे स्पीकर खे ॾींदो ऐं उहा बि इन पर्सन ॾियणी आहे हाणे उहा बि जेका आहे उहे जमो थींदियूं शाह महमूद कुरैशी साहब वटि ॿी ॻाल्हि इहा आहे त इस्तीफ़ाउनि खां अॻु में बि जेका हुन पंहिंजो बाइकाट जो या टैक्स न ॾियण जो ऐं सिविल नाफ़रमानी जो फ़ैसिलो कयो आहे मुंहिंजे ख़्याल में उनजी बि अवाम में काई पज़ीराई कोन्हे सभिनी सियासी जमातुनि मुखालफ़त कई आहे असां बि इहा ॻाल्हि कई थिए था इमरान ख़ान साहब सां सूबे सरहद में KPK में असांजी मुश्तरका हुकूमत ज़रूरु आहे पर उहा हुकूमत जे हद ताईं महदूद आहे पार्टियूं अलॻि आहिनि पॉलिसियूं अलॻि आहिनि मर्कज़ में असांजी कोई हुन सां इताद कोन्हे मर्कज़ी पॉलिसियुनि में हुनजो उहो अलॻि आहे असां अलॻि आहियूं इन करे हुनजे पॉलिसियुनि सां असांखे इख़्तिलाफ़ु आहे असां अॻे बि इहा ॻाल्हि कई थिए त भाई असैम्बली न टुटणु खपे जॾहिं इहा ॻाल्हियूं हलियूं पए जॾहिं हिन चयो त सिविल नाफ़रमानी थियणु खपे जमात इस्लामी वाज़े कयो त असां हिन जा मुखालिफ़ आहियूं इस्तीफ़ाउनि जे मुतलिक़ बि असां अॻे ई पंहिंजो इज़हार करे चुका आहियूं त भाई इस्तीफ़ाऊं असां न ॾींदासीं बाक़ी हू ॾियणु चाहिनि था उनखे असां रोके नथा सघूं पिया पर मुंहिंजे ख़्याल में इस्तीफ़ाउनि ॾियण खां पोइ बि मुल्क में बिल आख़िर त इलेक्शन थिए न बिल आख़िर त कानून दस्तूर मुताबिक़ अमल थिए न
त इन करे मां तो इमरान ख़ान साहब खे बि असां कोशिशि करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह अलाह चाहे हो त इमरान ख़ान साहब खे असां जमहूरी ऐं दस्तूरी तरीक़ेकार मुताबिक़ हिन मसइले खे हल करण लाइ आमादा करण में कामयाबु थी वेंदासीं। ज़ैन साहब, अपोज़िशन जी पार्टियुनि खां अलावा जेको जमात इस्लामी जो हिकिड़ो अहम रोल आहे ॻाल्हियुनि जे हवाले सां, त कंहिं तरह सां ॻाल्हियूं थी वञनि ऐं आख़िरी वक़्त ताईं इहा उमेद कई पई वञे त ॻाल्हियूं कामयाबु थी सघनि थियूं। तव्हां सम्झो था त जेके ॿिन्ही तरफ़नि हुकूमत जे तरफ़ां हिन वक़्तु लचक ॾेखारी पई वञे, जेकॾहिं अॻियां लचक ॾेखारी वई त को रस्तो निकिरी सघे थो, को हल निकिरी सघे थो, या को हल निकिरण जी का उमेद आहे? सभिनि तव्हां जेकॾहिं कुझु न थियो त हुकूमत जो रद्द अमल छा? मां मूंखे अर्ज़ु कयां त ही तव्हां त माशाअल्लाह अनकर पर्सन आहियो ऐं तव्हांखे सभु ॼाण आहे ऐं सियासत खे बि गहरी निगाह सां ॾिसो था, वेठा क़रीबी ॾिसो था। हिन जो प्रेशर ई सिर्फ़ु इन जे लाइ हो त असां मुज़ाकरात कया वञनि, ॿियो कुझु कोन हो। पहिरीं चइनि पिया 8 ॾींहं पहिरीं असां ज़ून में न वेंदा सभु, हाणे था चवनि ज़ून में, त हुनखे मतिलबु असां त भले ॻाल्हायो त सही, असां उथारियो त सही, हाणे कयूं था, हाणे ॻाल्हाईंदा, हे सुभाणे ते मसइलो इनशाअल्लाह ताला ख़तमु थी वेंदो। बाक़ी कादरी साहब जो दहशत इहो थियो त अॻे घुमरे ते वेठो, बसि हो गया, आधा काम हो गया, फलां हो गया, तीर हो गया, पर हिते जुगलर आहे त आओ गोली मुझे लगाओ, बाबा हिते बुलेट प्रूफ तुम हणी वेठो आहीं जैकेट, तो गोली लगाओ। वरी चढ़ियो त वरी गाॾीअ जे अचेसि मैं जिधर रहता हूँ, हो वीचारा हुनजा साईं बुलेट साहब माण्हू हेठि पिया आहिनि, शबरनि में पिया आहिनि, हे पाण वरी वञे थो साईं बुलेट प्रूफ गाॾीअ में चढ़ी, वरी उहो कंटेनर बि बुलेट प्रूफ आहे उते वेठो आहे, मैं सिलाइस खाता हूँ, ये खातो, ये सॼो कूड़ ड्रामा। जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु थी वञनि ऐं कंहिं नुक़्ते ते जेको आहे सो को एग्रीमेंट थी थो वञे, त जेके हिननि सां पब्लिक आई आहे, जेके फॉलोअर्स आहिनि ॿिन्ही सरबराहनि सां गॾु, तव्हां सम्झो था त जिन एतिरा ॾींहं धरणे में मुश्किलुनि में गुज़ारिया आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि, औरतूं आहिनि, घर गाड़ छॾे मर्द आयल आहिनि, रोडनि रस्तनि ते सुम्हनि था, फुटपाथनि ते सुम्हनि था, त तव्हां सम्झो था त उहे हिन शइ खे फॉलो करे सघंदा? छो त उन्हनि खे इहो ई हो त बसि जीअं ख़ान साहब पहुचंदो इस्लामाबाद ऐं यकदमि कुझु थींदो ऐं ज़रूरु का तब्दीली ईंदी नओं पाकिस्तान। मूंखे त हुन हर कारकुन खे ख़बर आहे त कोन थींदो आहे। सियासी जेकॾहिं जेको सियासी वर्कर जेको आहे उनखे ॼाण हूंदी आहे त इहो तरीक़ो न आहे कंहिंखे लाहिण जो, प्राइम मिनिस्टर खे CM खे लाहिण जो तरीक़ो न आहे। बाक़ी कादरी साहब जी तव्हां पहिरीं बि ॾिठो हुयो त बसि आधा काम हो गया, फलां हो गया, मुबारक मुबारक फलां, वरी आख़िर वरी मिलियनि बाकुर पाए कमर से मैं कह रहा था दबियुस कि आपने तो मुझको बहुत डांटा था, लेकिन आप आए बाकुर पाए वरी ॻाल्हि मदद कया ले। ये अहिड़े क़िस्म जा माण्हू न, अहिड़े को सियासी माण्हू आहिनि कोन। बाक़ी वो इमरान जो प्रेशर इहो आहे, बाक़ी हुन चौधरी निसार साहब आप आ जाओ, ये करो, ये मतिलबु ॻाल्हायो बाबा, हाणे जान चढ़ायो बाबा, माण्हू त न आया। 10 लख माण्हू तो वठी अचां, फलाण थो वठी अचां, 10 लख माण्हू 15 लख 15,000 माण्हू बि रहंदा कोन आहे, त पाण महसूसु था कनि। हाणे त असां वॾियूं ग़लतियूं थी आहिनि। अच्छा हू पाण बंदि गली में अची वियो आहे, अहिड़ी छो नंढड़ी घिटीअ में अची वियो आहे, न ही अॻिते थो वधी सघे, न पोइ थो वधी सघे। हाणे हे हिन लाइ पाण मसइला थी विया आहिनि, उन मसइले खे असां हल करे वठंदासीं इनशाअल्लाह 1-2 ॾींहंनि में। ऐं जमात इस्लामी वारनि जो मां एहसानमंद आहियां, जमात इस्लामी सियासी पार्टी आहे ऐं हू सम्झे थी त हिन मुल्क खे तबाह करण में के कीअं बचाइजे, मुल्क खे स्टेट खे कमज़ोर करण जी कोशिशि था कनि, उनखे स्टेट खे कीअं मज़बूत कजे, हिन वॾो किरदारु अदा कयो आहे। असां उनजी एहसानमंद आहियूं। वॾी महिरबानी महिमान जो प्रोग्राम में आया। नाज़रीन, जे एहतजाजनि ऐं मुतालबनि सां हिकिड़ी जमहूरी हुकूमत खे ख़तमु नथो करे सघिजे, आइनी तरह बि इहो ग़लति आहे। अहिड़ा फ़ैसिला कया वञनि जेके मुल्की सलामती, मुल्की मफ़ाद में बहितर साबित थियनि। अॼु को प्रोग्राम हिते वक़्त ते ख़तमु थो थिए। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾिना इजाज़त। अला वाहे।